सॼो पाकिस्तान खुलियल आहे, पर पटीतन जो ॿई शहर बंदि आहिनि। सभिनि शहरनि जो इहो हड़ताल करे शटरबंद हिकिड़ो ई हिननि पैगाम ॾिनो आहे त असांखे तालको खपे। इन हिकिड़े पैगाम ते असां सभई यकजान आहियूं, चाहे कहिड़ी बि सियासी जमायत आहे, चाहे समाजी जमायत आहे, मज़हबी जमायत आहे, हिकिड़ो ई असांजो पैगाम आहे कि हड़ताल करे इहो हिकिड़ो ई मैसेज ॾिनो आहे त पटीतनि खे तालको कयो वञे। असां मेरिट ते आहियूं, जे असांजो इहो मुतालको न मञियो वियो त सुभाणे इहा शटरबंद हड़ताल जा घणो खणंदासीं। ऐं उन खां अलावा असां कराची प्रेस क्लब सॼो शटल डाउन आहे ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे। हींअर सॼो पाकिस्तान खुलियल आहे, पर असांजे सिंध जो ई पटीतन टाउन शहर क़दीमी तारीख़ी शहर आहे, वाणकियो शहर आहे ऐं अंग्रेज़नि जे दौर जो ब्रिटिश दौर में पटीतन क़ाइमु ऐं दाइमु हुयो। असांजो ही शहर आहे, सॼो शहर शटल डाउन आहे ऐं शटल डाउन के नंढे जे ज़ोर ते न आहे। तालका एक्शन कमेटी जे सॾ ते सभिनी शहरनि लंबेट कई पंहिंजे पटीतन खे तालके